नमस्ते। अॼु हिन अंजुमन में तव्हां सभिनी नाज़रीन जो तहे दिल सां स्वागत आहे। ही सिंधी सवेज प्रोग्राम तव्हां वटि दूरदर्शन ऐं सहयोग माउन जे मार्फत अचे थो पियो। तव्हांजो उन अॼु जे महफ़िल में स्वागत आहे। मुंहिंजा दोस्तो, धरतीअ जे हिन ग्लोब ते हज़ारे ॿोलियूं ॻाल्हायूं वञनि थियूं, पर उन्हनि मां चंद ॿोलियूं अहिड़ियूं आहिनि जिन खे अदबी ऐं हिकिड़ी शाहूकार ज़बान जो ख़िताब मिलियल आहे ऐं असां ख़ुशकिस्मत आहियूं। असांजो इहो सुठो नसीब आहे, मूंखे फ़ख़्रु आहे त असां सिंधी समाज सां वास्तो रखूं था ऐं सिंधी ॿोली उन चंद ॿोलियुनि में शामिल आहे जंहिंखे पूरी दुनिया में इज़त ऐं आबरू मिले थी। मुंहिंजा दोस्तो, सिंध जी चीकी मिटी अॼु बि असांजे दायरे में कोन आहे, पर सिंध हिकु अलॻि सूबो आहे, हिकु प्रांत आहे जंहिंखे पंहिंजो हिकु वजूद आहे। मां भायां थो त अटकल हिंदुस्तान ऐं पाकिस्तान यानी सिंध ऐं हिंद ऐं दुनिया जे कुंड कश में तक़रीबन 3 करोड़ सिंधी असांजा भाउर भेनर रहनि था। उन्हनि पंहिंजी संस्कृति, पंहिंजी सभ्यता, पंहिंजी तहज़ीब खे यंगर जनरेशन ताईं, ईंदड़ पीढ़ीअ ताईं, ईंदड़ टहीअ ताईं पहुचाइण लाइ भरपूर कोशिशूं कयूं आहिनि ऐं असांजो बि फ़र्ज़ु थिए थो त सॼी दुनिया जे सिंधियुनि खे इकठो कयूं। मुंहिंजा दोस्त, जो सूबाई दौरु आहे, सूबा ऐं प्रांतूं उन्हनि जो विकास थी रहियो आहे। इन माहौल में असांजो इहो फ़र्ज़ु बणिजे थो त दुनिया जे अलॻि अलॻि मुल्कनि मां, कुंड कश मां सिंधियुनि खे गॾे हिकु मंच ते आंदो वञे। उन करण सां असां पंहिंजे तहज़ीब खे, पंहिंजे ॿोलीअ खे बरक़रार रखी सघंदासीं। असांखे जेको वॾड़नि वटां वरसो मिलियो आहे उनखे असीं क़ाइमु दाइम रखी करे ईंदड़ नसुल ताईं पहुचाए सघंदासीं ऐं उन्हनि खे अहसासु ॾियाराईंदासीं त हीअ असांजी सिंधियत आहे, हीअ असांजी सुञाणप आहे। इन ई ॻाल्हि खे अॻियां वधाइण लाइ असां सहयोग फाउंडेशन जे सॾ ते सिंध मां असांजो अदल ही भाउ जेको आहे उते जे शाह अब्दुल लतीफ़ भटाई यूनिवर्सिटी जेका खैरपुर में आहे सिंध, उन जे सिंधी विभाग जो रिटायर्ड चेयरमैन आहे। हीउ हिकु सुठो उस्ताद हुअण सां गॾोगॾु हिकु बहितरीन लेखक ऐं शाइर पिणु आहे। त अचो असां उन जे लेखन ऐं उन जी शाइरी ऐं सिंध जूं ॿियूं बि ॻाल्हियूं असां पंहिंजे भाउ अदल सुमरे साहिब सां कयूं। अदल साहिब, तव्हांजो अॼु हिन अंजुमन में हार्दिक स्वागत आहे। तव्हां हिते आया, असांजो शान वधायो। मुंहिंजा दोस्त, सभ खां पहिरीं असांजा नाज़रीन इहो ॼाणणु चाहींदा, जीअं त तव्हांजो वास्तो आहे तइलीम सां, तव्हां उतां जे सिंधी डिपार्टमेंट सां जुड़ियल रहिया आहियो ऐं अञा ताईं तव्हांजी वाबस्तगी आहे उन्हनि सां, त असांजा नाज़रीन इहो ॼाणणु चाहींदा त अॼु जे दौर में सिंध में तइलीम जो कहिड़ो मुक़ाम आहे। हाणे तव्हां सभु ॼाणो था पिया, लाज़मी आहे त जीअं ॻाल्हि कई ग्लोबल विलेज जी जस्ट लाइक जी 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 सॼी दुनिया हिक ॿिए सां गॾियल आहे ऐं तइलीम हिकु अहिड़ो शोबो आहे जंहिंसां ई क़ौम जी हिकिड़ी आइडेंटिटी थिए थी पई। जी, ॿोली आहे, अदब आहे ऐं उन सां गॾु लाज़मी आहे तइलीम। तइलीम हूंदी तॾहिं ॿोली बचंदी, अदब बचंदो। त इन नमूने सां सिंध जी जेका तइलीम, उनजो हिकिड़ो शानदार हिकिड़ो माज़ी रहियो आहे, उनजो तमामु वॾा आलिम उस्ताद अदीब रहिया आहिनि ऐं हिकिड़े तसलसल सां अॼु जेको आहे यूनिवर्सिटियूं ऐं तइलीमी इदारा सिंध में तमामु घणा वधी विया आहिनि ऐं पाकिस्तान खां जे क़याम खां अॻु में एतिरा तइलीमी इदारा कोन हुया ऐं तइलीम आम जाम कोन हुई। त तव्हांजे हिसाब सां हींअर पाण तइलीम में वाधारो थियो आहे? बिल्कुलु ट्रेंड वधियो आहे। काफ़ी जेको कुझु अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते तइलीम सफ़ा कोन हुई, ख़ासि तौर ते जेका नियाण जी तइलीम आहे उहो उन में तमामु घणी तरक़ी थी आहे सिंध में। न, हिकु ॿियो बि मूं हिते ॿुधो त उते हिकिड़ी मूवमेंट हली रही आहे त नियाणियूं जेकॾहिं स्कूल वञनि थियूं या पढ़ाईअ ते ध्यानु ॾियनि थियूं त कुझु ख़ासि उन्हनि खे इंसेंटिव ॾिनो वञे थो या उन्हनि जे माइटनि खे बि कुझु पैसा ॾिना। इहो केतिरे हद ताईं सही आहे? प्राइमरी खां वठी वेंदे हाई स्कूल ताईं तइलीम फ्री आहे। किताब सभिनी ॿारनि खे मुफ़्त मिलनि था ऐं ख़ासि तौरु नियाणियुनि खे वरी वधीक स्कॉलरशिप ॾिनी वञे थी पई त जीअं उनमें उत्साह पैदा थिए त जो पंहिंजे नियाणियुनि खे मोकिलनि। छाकाणि त जेको ॻोठाणो जेको फ्यूडल सोसाइटी जा असर आहिनि ऐं उते रवैया आहिनि, उन में ॾाढी ॾुखियायूं थियनि थियूं तइलीम जे सिलसिले में। पर हाणे तमामु घणी सुजाॻी आई आहे ऐं माण्हू इहो महसूसु कनि था पिया त जेकॾहिं नियाणी जी तइलीम न थींदी या औरतूं तइलीम हासिलु न कंदियूं त न सिर्फ़ु घर पर उन सोसाइटी ऐं मुआशिरो अॻिते न वधी सघंदो। इन करे मां सम्झां थो जेका सिंध में नियाणी जी जेका तइलीम वधी आहे ऐं उन में असांजे काफ़ी जेके मज़हबी गादियूं आहिनि जिन वटि तमामु घणो औरतुनि जे लाइ मतिलबु इहा त पाबंदी हुयूं, पर उन्हनि बि पंहिंजे उन्हनि जे पेशवाउनि बि ऐलान कयो आहे
त नियाणियुनि खे इहा तालीम जेका सुजाॻी आई आहे इहे तव्हां लेखकनि जे कलम मां आंदी आहे, कुझु अहिड़ा बयान आया आहिनि या कहिड़े नमूने सुजाॻी कीअं पैदा थी? सुजाॻी लाइ ज़रूरी आहे त अवेयरनेस जेका आहे उहा इल्म सां ई थिए थी, ऐं अदब जेको आहे ख़ासि तौर ते लिटरेचर, शार्ट स्टोरीज़ आहिनि, पोइट्री आहे, या इहा इन्हनि वॾो हिकिड़ो जिहाद कयो आहे, ख़ासि तौर ते कलमकार हलचल सुठी हली आहे। बिल्कुलु हलचल, ऐं हुन ॿोलीअ खे बचाइण में बि अदीबनि जो ई किरदारु रहियो आहे, ऐं ॿोली खे न सिर्फ़ु बचायो अथऊं, हुनखे फैलायो अथऊं, पर तइलीमी इदारनि खे वधाइण। सरकारी सतह ते त यूनिवर्सिटीज़ आहिनि या जेको कुझु सरकारी अदारा करे रहिया आहिनि, छा ॿिया NGOs बि आहिनि या ॿिया अहिड़ा के अदारा बि आहिनि जेके सिंधी ॿोली या इल्मु या हुनजे कल्चर जे लाइ कुझु कार्य करे रहिया आहिनि? बिल्कुल, असां वटि उहे कहिड़ा आहिनि? असां वटि वॾो इदारो जेको इन मामले में आहे उहा सिंध ग्रेजुएट एसोसिएशन आहे। ओके, सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जा पंहिंजा रोशन तारा स्कूल आहिनि, उनमें ख़ासि तौर सिंधी मीडियम ते हुन ज़ोर था ॾियनि, ख़ासि तौर ते जेके प्राइवेट स्कूल आहिनि ऐं उन्हनि जा इंग्लिश मीडियम स्कूल उहे कोशिशि था कनि त सिंधी ॿोली उन में शामिलु न हुजे, पर सिंध ग्रेजुएट एसोसिएशन हिकिड़ी स्कीम तहत पंहिंजा रोशन तारा वॾनि शहरनि में जिते इहो प्रॉब्लम आहे, माण्हू चवंदा सिंधी स्कूल आहिनि कोन, उन करे उन्हनि करे उन जवाज़ पैदा करण लाइ त घटि में घटि इहो न हुजे जवाज़, उन करे उन्हनि रोशन तारा स्कीम तहत हिकिड़ा प्राइवेट स्कूल बि ॻोल्हिया आहिनि, ऐं उनखां सवाइ जेके असांजा इल्मी अदबी इदारा आहिनि उहे कोशिशूं कनि था, उहो बाक़ाइदे मज़ामत थिए थी जेकॾहिं प्राइवेट ख़ानगी स्कूलनि में इहे कोशिशूं जेके आहिनि इहे कामयाबु वञनि थियूं। असांजे जेका नौजवान पीढ़ी आहे उन में सिंधियत लाइ जज़्बो आहे या सिंधी ॿोली सिखण लाइ चाह आहे? बिल्कुलु, उते त सिंधी हाणे लाज़मी आहे, हिकिड़ी त असां वटि त हिते प्रॉब्लम आई आहे, पर सिंध में कंपलसरी लैंग्वेज आहे सिंधी। इंग्लिश बि आहे हुन सां गॾु, पर सिंधी लाज़मी आहे, प्राइमरी खां वठी वेंदे यूनिवर्सिटी सब्जेक्ट सिंधी आहे कि पूरो तालीम जेको आहे सिंधी? तव्हांखे इहो ॿुधायां घणा शायदि हिते दोस्तनि खे ख़बर न हुजे, पर सिंधी जेका आहे उहा मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन आहे लैंग्वेज, मीडियम ऑफ एंसरिंग पेपर्स। माना तव्हां जेकॾहिं इंटरनेशनल रिलेशन सब्जेक्ट यूनिवर्सिटी में सिंधीअ में लिखंदो, इकोनॉमिक्स बि तव्हां सिंधीअ में ॾेई सघो था, पॉलिटिकल साइंस बि सिंधीअ में ॾेई था। मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन जेका जंहिं ॿोलीअ खे उहा हिकिड़ी वॾी लेवल आहे, यूनिवर्सिटी में तव्हां हुन में सिंधीअ में ई सवाल कयो, न सिर्फ़ु सिंधी सब्जेक्ट, हिकु त सिंधी जेका मास्टर डिग्री आहे मिसाल सिंधी में असां ॾियूं था, उहा मिसाल प्राइमरी खां वठी PhD ताईं उहा सिंधी आहे, मां सिंधी डिपार्टमेंट जी मां सां लाॻापियल रहियो आहियां, उहा असां सिंधी में PhD करायूं था, MPhil PhD। उन सां अलावा यूनिवर्सिटियुनि में मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन सिंधी आहे, हिकिड़ो शागिर्दु जेकॾहिं पॉलिटिकल साइंस जो पेपर सिंधी में ॾियणु चाहे त उहो हुनखे राइट आहे, इकोनॉमिक्स बि हुन में ॾेई सघे थो, ॿिया जेके सोशल साइंसिस आहिनि उहे हुन में ॾेई सघनि था। इन करे उहा सिंधीअ जी जेका त सरकारी सतह ते जेका हैसियत आहे उहा तमामु हिकिड़ी मुरविज आहे ऐं राइट आहे ऐं हिकिड़ी हक़ वारी आहे, पर हाणे छा त ख़ानगी स्कूल जॾहिं खुलिया आहिनि त उहो प्रॉब्लम थोरो थी पियो आहे नंढनि ॿारनि जे लाइ। ख़ानगी स्कूल कोशिशि कनि था, छाकाणि त उहो कारोबार जे बुनियाद ते स्कूलनि खोलिया आहिनि, त कोशिशि कंदा त हिकु ॿ क्लास जे बचनि त बि सही आहे, इन करे उनजे लाइ बि हिकिड़ी मज़ामत थिए थी पई। अहिड़ा ख़ानगी स्कूल जेके सिंधी नथा पढ़ाइनि उनजी रजिस्ट्रेशन ख़तमु करण लाइ असांजे जेके जीअं सिंधी अदबी संगत आहे, सिंध ग्रेजुएट एसोसिएशन या जेके ॿियूं NGOs आहिनि उहे कोशिशि कनि। सिंधी अदबी संगत जी ॻाल्हि निकिती आहे जी सर, त इन जो बुनियादु कंहिं विधो हो? इहो बुनियादु 1947 में पियो जी, ख़ासि तौर ते माना गोबिंद माली, ऐं उनजी तव्हांखे मां ॿुधायां त इहो बुनियादु पियो आहे जून 1947 में। ओके, ऐं असांजे जेके राइटर्स उनमें जेको उहिदेदार तव्हांखे ॿुधायां, उन सदर आसानंद मामतोरा ऐं नायब सदर मंगाराम मलकाणी ऐं जनरल सेक्रेटरी गोबिंद माली, जॉइंट सेक्रेटरी शेख हयास, उनमें खोबो ज्ञान चंदाणी, गोबिंद माली या सभु ॿिया जेके राइटर सभु हिन में शामिलु हुया। पोइ अॻिते हली छा आहे त कुझु महीननि खां पोइ विरहाङो थी वियो, विरहाङे खां पोइ 4-5 साल थोरी माठार रही, पोइ वरी 52 में वरी उहा साॻी संगत वरी सरगर्म शुरू कई वई आहे। इहे जेके तव्हां नाला खया इहे घणो करे पार्टीशन जे दौरान लॾे आया? हा बिल्कुलु लॾे आया। त उन्हनि अदीबनि जे उन्हनि साहित्यकारनि जे उतां सिंध छॾण खां पोइ छा उते काई कमी महसूसु थी? बिल्कुलु कमी महसूसु थी, तमामु घणी कमी महसूसु, छाकाणि त जेके बि सुञाण तव्हां उन दौरान ॾिसंदो ॾाहा ऐं पायोनियर्स जेको हुया लिटरेचर जा वॾा वॾा सभु नाला जेके आहिनि, शार्ट स्टोरी में ॾिसो, पोइट्री में ॾिसो, त जेके बि वॾा नाला हुया उहे छा उन्हनि जे वञण सां हिकिड़ो वॾो ख़्यालु पैदा थी वियो, उहो वॾे अरसे खां पोइ उनखे भरण जी कोशिशि कई वई ऐं मुश्किल सां वञी उहो भरियो। वॾा वॾा आलिम जॾहिं असां वटि आया रिप्लेसमेंट थी ऐं उनजी कमी, छाकाणि त उहे माण्हू जॾहिं हिते आया तॾहिं उन्हनि उहो पंहिंजी ॿोलीअ सां त रिश्तो क़ाइमु रखियो। इहो न आहे त वतन छॾियऊं, पर उहो ॿोलीअ खे न छॾियऊं ऐं ॿोलीअ जे जियापे लाइ हिते बि साॻी कोशिशि कयूं।
इहो सबबु आहे जो हिते ॿोली जेका आहे सिंधी ॿोली खे जेका हिते क़ौमी हैसियत मिली उन्हनि माण्हुनि जे करे मिली जेको तूं हिते लॾे आहियो। उन दौर जा उनजी मोहबत पंहिंजी ॿोलीअ सां टुटी कान, पंहिंजी धरतीअ सां उन्हनि साॻे जज़्बे तहत हिते ई लिखियो, हिते तसलसल सां उते साहित्यकारनि खे या नवनि कलाकारनि खे हिमथाइण लाइ छा थो कयो वञे? उनमें उते या त असां वटि नवनि साहित्यकारनि जे लाइ असांजा क्लासिस आहिनि अदबी, अच्छा, अदबी जेके निशिस्तूं थींदियूं आहिनि, वीकली निशिस्तूं। उनमें जेके नौजवान लेखक पंहिंजी लिखणी पढ़ंदा आहिनि, शाइरी पढ़नि था या कहाणियूं पढ़नि था या मज़मून पढ़नि था, त उन ते तनक़ीदी निशिस्त थींदी आहे। त उन सां उनखे हिकिड़ी इंकरेजमेंट थिए थी ऐं उन्हनि खे ख़बर पए थी त हू छा लिखी रहिया आहिनि, ग़लति लिखी रहिया आहिनि, त उनजी इस्लाह थिए थी पई। त असांजी सिंधी अदबी संगत जूं तक़रीबन 140 ब्रांचिस आहिनि सॼे सिंध प्रांत में, मुख़्तलिफ़ नंढनि नंढनि ॻोठनि में ब्रांचिस आहिनि, वॾनि शहरनि में त आहिनि, पर 140 ब्रांचिस जेके आहिनि उन जूं रेगुलर गजाणियूं थियनि थियूं पयूं। ऐं त उनजो हिन वक़्तु सदर केरु आहे? असां वटि जेको आहे उहिदो, छाकाणि त सेटअप जेको थियो बैदि में उहो सेक्रेटरी जनरल, बसि उन वॾो जेको उहिदो आहे सेक्रेटरी जनरल जो आहे। हिन वक़्तु सेक्रेटरी जनरल असांजो दोस्त आहे डॉक्टर मुश्ताक फुल, उहो सेक्रेटरी जनरल आहे। मां बि उन 2 साल हुनजो सेक्रेटरी जनरल रही चुको आहियां, 4 साल 2 टेन्यूर ऐं मुंहिंजी सिंध अदबी संगत PhD थियल आहे, माना डॉक्टरेट बि जेका मुंहिंजी। अच्छा, इन अदबी संगत अदारे ते तव्हां PhD करे सघो था? हा बिल्कुलु, असां वटि इदारनि ते थियनि थियूं। असांजो हीउ वॾो इदारो हुयो, छाकाणि त हिन इदारे जो जेको कमु हुयो ॿोलीअ खे बचाइण लाइ जेका तहरीक हली, त इन करे सिंधी ॿोलीअ जी जेका तहरीक उहो मुंहिंजी PhD जो मौज़ू सिंधी अदबी संगत जे हवाले सां, जेको 1947 खां 1997 ताईं 50 सालनि जी हिस्ट्री आहे, जेका 1200 सिफ़नि ते मुश्तमिल थीसिस आहे। तव्हां अदब में कीअं विखरदाई? तव्हां तालीम सां वास्तो आहे? असल में मुंहिंजो शहर मुंहिंजो आहे सखर रहियो आहे जी, ऐं सखर में तमामु वॾा शाइर माना शेख अयास उहो सखर में रहियो, रशीद भट्टी रहियो। ऐं नंढपण में मां ईअं पंहिंजे लेखे लिखंदो हुयुसि, पोइ इन्हनि सां रशीद भट्टी, शेख अयास इन्हनि जी रहनुमाईअ में वरी पोइ सिंधी अदबी संगत में शामिलु थियासीं ऐं उन्हनि हुन असांजी इस्लाह कई। तनीर अब्बासी, फताह मलक, रशीद भट्टी, शेख अयास, ऐं शेख अयास सां मुंहिंजी घणी वेझड़ाई रही। 8-10 साल अदब जे दुनिया में कंहिंखे पंहिंजो गुरु चओ या उस्ताद चओ या हुनजो कंहिंजी तव्हां पैरवी करे सघो, माना जंहिंखे असल में छा आहे त जीअं तव्हां अॻु में सुवाल कयो त जेके नवां राइटर ईंदा आहिनि उनजी रहनुमाई कीअं थींदी? रहनुमाई असांजी अदबी संगत में थींदी इजलासनि में, उनमें गॾियल रहनुमाई थींदी, पर इंडिविजुअली बि वरी शेख अयास काफ़ी रहनुमाई कई, उन्हनि मुंहिंजी रहनुमाई कई। ऐं वरी PhD में मुंहिंजा वरी उस्ताद रहिया डॉक्टर तनीर अब्बासी, उन्हनि मूंखां इहो मौज़ू खणायो ऐं उहे बि मुंहिंजा कंहिं न कंहिं हवाले सां हिकु त PhD में उस्ताद रहिया, प्लस शाइरी में बि उन्हनि जी रहनुमाई मूंखे मिलंदी रही। टोटल घणा बुक्स तव्हां लिखिया आहिनि? मुंहिंजा मजमूई तरह 13 बुक्स आहिनि ऐं उन मां 25 बुक्स वरी अहिड़ा आहिनि जेके मूं कंपाइल कया आहिनि। कंपाइल माना मुरतब करणु हिकिड़ा जंहिंमें कंपाइल, पर उहे किथां पंहिंजा ई लिखियल मकालनि जा, अकेडमी ऑफ लेटर्स उते असां जी साहित्य अकेडमी हिते आहे, अकेडमी ऑफ लेटर्स हिकिड़ी असाइनमेंट ॾिनी त 50 सालनि जी जेका आहे उहो किताब एंथोलॉजी ठाहियो, शॉर्ट स्टोरीज जी एंथोलॉजी। हा, उहे सॼी शयूं उन रिसर्च करणी पवंदी, उन ॻोल्हा करणी पवंदी, उन ॻोल्हा करे उहे शयूं छपाइण, उन जी अहिड़े क़िस्म जी जेका बुक्स आहिनि उहे 5 बि आहिनि। कहिड़ी वधीक शाख़त तव्हां लिखियो आहे? मां पोइट्री, छाकाणि त मुंहिंजी सुञाणप जेका आहे उहा शाइर वारी आहे। मां चाहींदो आहियां त मुंहिंजी जेका आइडेंटिफिकेशन आहे उहा शाइर वारी बरक़रार रहे। जिते रिसर्च स्कॉलर बि आहियां, छाकाणि यूनिवर्सिटी में उस्ताद हुजण जे करे उहो ज़रूरी हूंदो आहे त तव्हां रिसर्च कयो ऐं तहक़ीक़ उन सां लाज़मी आहे उस्ताद जे लाइ। बराबरि, त उहो तहक़ीक़ त कई आहे, पर मां तव्हां कॾहिं नाले सां मां डॉक्टर न लिखंदो आहियां, शाइरी में अदल सुमर ई मुंहिंजी सुञाणप आहे। ऐं मां चाहींदो आहियां त मुंहिंजी जेका शाइर वारी हैसियत आहे, कवीअ वारी, उहा हैसियत बरक़रार रहे। त उते छा हिंदू वांगुरु कवि सम्मेलन या मुशाइरा थियनि था? बिल्कुलु मुशाइरा, त उन में तव्हां वठंदा? बिल्कुलु, उन में मुशाइरनि में वठूं था, प्लस उन सां अदबी कॉन्फ्रेंसूं उहे मां सम्झा हर महीने में सॼी सिंध में किथे न किथे प्रोग्राम। इन्हनि ॿारनि जेके 12 किताब या 13 किताब जेके तव्हां लिखिया आहिनि, उन्हनि में तव्हांजे दिलपसंद कहिड़ो शाइरीअ जो किताबु आहे? मूंखे उहो शाइरी जो मजमू वणंदो आहे, समुंड जाॻे थो। समुंड जाॻियो, समुंड जाॻे थो, समुंड जाॻे थो। ओके, इन समुंड जाॻे मां कुझु लहरूं असांखे बि ॾियो त असां बि कुझु भरे वञूं, नाज़रीन बि ॿुधंदा। समुंड जाॻे थो में त काफ़ी शाइरियूं आहिनि, जेका हुन मां ॿुधायां या कुझु जेका तव्हांजी दिलि पसंदि हुजे। नज़म मां तव्हांखे हिकिड़ो ॿुधायां, नज़म ॿुधायो, छो त नई वरी शाइरी चवंदा आहिनि हमेशह ॿुधायो। सो ॻोठ जे निस्बत सां, छाकाणि त वतन हर हिते जेके बि असांजा दोस्त लॾे आहिनि उन्हनि खे पंहिंजो पंहिंजो ॻोठु यादि आहे। असां हिते ईंदा आहियूं त पुछंदा आहिनि अला तव्हां भिरिया मां कहिड़ो आयो आहे, नौशरो फिरोज में नवाब शाह मां केरु आयो आहे, त उहो ॻोठु पंहिंजे वतन सां जेके हिकिड़ी उहो वतन जो हिसो आहे।
त ॻोठ जी निस्बत असांजो ॻोठु आहे हिकिड़ो सिपियनि जो ॻोठु, असांजे वॾनि जो उहो रहियो आहे ॻोठु। पोइ उहो लॾे जो वरी सखर ॾे आया, उतर ॾे आया लॾे, हुननि जो उहो ठाहींदा असांजा वॾा अजरकनि जो कमु। त असांजो उन सनत सां मुंहिंजो ॾाढो हुन। पोइ उहो हिकिड़ी यादगिरी आहे। सिपियनि जे ॻोठ जूं ॻाल्हियूं उॾामी ओचितो आहिनि ज़हन जे तार ते वेठियूं। सिपियनि जे ॻोठ जूं ॻाल्हियूं उॾामी ओचितो आहिनि ज़हन जे तार ते वेठियूं। अल्लाह ने सांद जी टेशण पुराणो रेल जो रस्तो, उठनि ते ॻोठ पहुतासीं पुठनि ते ॿार रिश्तनि जा। अल्लाह ने सांद जी टेशण पुराणो रेल जो रस्तो, उठनि ते ॻोठ पहुतासीं पुठनि ते ॿार रिश्तनि जा। अंबनि जे बाग़ में ॻेरा, हवा में झूमंदड़ टालियूं, सिपियनि जे ॻोठ जूं ॻाल्हियूं। छुटनि शाह पीर जो मेलो, छुटनि शाह पीर जो मेलो, धमालूं धरती सारी, चंदुर जा गीत फ़ोने ते ऐं साथी ख़ान जो होटल। उहे ई मांडड़ियूं साॻियूं मगर माण्हू उहे न आहिनि, जीअनि था जीअड़ा केई जुदायूं जीअ में जालियूं, सिपियनि जे ॻोठ जूं ॻाल्हियूं। लॾे जो लाड़ खां निकिता रुलिया रंगरेज़ रोड़ीअ में, लॾे जो लाड़ खां निकिता रुलिया रंगरेज़ रोड़ीअ में। अमा पोड़ीअ ॿुधायो हो सिपियनि जे ॻोठ जूं मायूं, अञा अजरक बि ओढ़िन थियूं, अञा फुटियूं बि चूंडिन थियूं। अंदर में सार थी सुॾके, अखियुनि में तिरविरा आहिनि, अखियुनि में तिरविरा आहिनि, अंदर में सार थी सुॾके, ॿरनि थियूं ॿाबरी काठियूं उहे आलियूं, सिपियनि जे ॻोठ जूं ॻाल्हियूं। क्या बात, उॾामी ओचितो आहिनि ज़हन जे तार ते। सचमुच सिंध यादि ॾियाराए छॾी तव्हां, तमामु सुठो। माना अहिड़ा तव्हांजा 12-13 किताब छपियल आहिनि। तव्हां हिन पंहिंजे हिन में मास्तर चंद्र जो ज़िक्र कयो, त मां पुछणु चाहींदुसि त छा अॼु बि मास्तर चंद्र खे या भगवती नावाणीअ खे या सिंध जो जीवणी बाईअ खे यादि कयो वञे थो? बिल्कुलु यादि कयो थो वञे। अॼु बि तव्हां हलंदो त सिंध में मास्टर चंद्र जा गीत ॿुधा वञनि था, उन ई मोहबत सां उकीर सां। ऐं भगत कंवरराम खे ॿुधो थो वञे, भगवती नावाणी, जेके बि क्लास सां ॻाइणा आहिनि उन्हनि खे बाक़ाइदे ॿुधो थो वञे। न सिर्फ़ु इहा त असांजी पुराणी नस्ल पर नओं नौजवान ॿुधनि था, सिर्फ़ु ॿुधो थो वञे दिलि सां बाक़ाइदे हिकिड़ी मोहबत अक़ीदत। ऐं मां तव्हांखे मिसाल ॿुधायां त मां मास्टर चंद्र जे ॻोठ वियो थारूशाह, थारूशाह में मास्टर चंद्र जो जेको घरु आहे उनजी 12 तख़्ती साॻी लॻी पई आहे। उते जेके माण्हू रहनि था उन्हनि उन कंहिं बि शइ खे हथु न लाथो आहे। मास्टर चंद्र जो घरु जीअं हुयो, तख़्ती 12 बि मास्टर चंद्र जी लॻी पई आहे। अंदरि घर में दाख़िल थींदो त मास्टर चंद्र उहो त हुननि जी उकीर आहे, उकीर इन में तव्हांखे उकीर तव्हां ॾिसो त हुननि जो जनम ॾींहुं वग़ैरह बि कॾहिं मल्हाइनि थो। मां मास्टर चंद्र जे जनम ॾींहुं प्रोग्रामनि में वियोसि। अच्छा, उते मां उते सदारत कई उन प्रोग्राम जी, ऐं उते उहो प्रोग्राम अटेंड कयो मास्टर चंद्र जी यादि में। ऐं भगत कंवरराम जी, असां रहड़की या भरिसां आया हिते, मां उते पाण मास्टर भगत कंवरराम जा ॾींहं थींदा आहिनि त मां हुन में बाक़ाइदे प्रोग्राम वेंदा आहियूं। पनेअकल में असां मल्हाईंदा आहियूं, रहड़के में थींदा आहिनि। असां उते सभु जेके गॾियल असांजा, छाकाणि त असांजा ख़ुशियूं गम हिकु जहिड़ा आहिनि, साॻिया ई आहिनि। असां धर्म जेको आहे उहो इन फर्द जो, इंसान जो इनफरादी मसइलो। जेको तव्हां गॾु रहो था उहो धर्म या मज़हब उन जे विच में नथो अचे, हिकु इंसानियत जे। साईं ॻाल्हि इहा न, धर्म जेको आहे उहो इंसान जो इनफरादी पसंदि आहे, ऐं सिंधियत उहो गॾियल आहे। असां सिंध असांखे गॾु, सिंधियत खे वधीक महत्व ॾियो था। धर्म हिकिड़ो फर्द जो इनफरादी मामिलो आहे, तव्हांजो इनफरादी मामिलो आहे, मुंहिंजो इनफरादी मामिलो आहे। इवन हिकिड़े ॾिसो न, असांजे धर्म में मसलक आहिनि, को शियो आहे, को सुन्नी आहे, इहो हिन जी फर्द जी आज़ादी आहे, उहो कहिड़ो मसलक अख़्तियार करे। असांजे लाइ इंसान असां लाइ वरी सिंध वधीक आहे। सिंध वरी सभिनी खे मिलाए थी न, असां सभिनी जो जेको जोड़े थी पई, सभिनी सरकारी सरहदूं असांखे न विराए सघनि, उहो मसलक नथा विराए सघनि, मज़हब नथा विराए सघनि, नज़रिया नथा विराए सघनि। असीं भली कहिड़े बि नज़रिए सां लाॻापियल हुजूं, तव्हांजी सियासी नज़रियो, समाजी नज़रियो कहिड़ो बि हुजे, पर असां जॾहिं सिंध जो लफ़्ज़ आहे त असां सभु हुन ते गॾु था कयूं। इन करे उते बि ईअं ई आहे। असां कहिड़ा बि फ़िरका आहिनि, छाकाणि त सिर्फ़ु ईअं न आहे, मुस्लमान में बि एॾा फ़िरका आहिनि, पर उन्हनि सभु शयूं ख़तमु थी वञनि ऐं इंसानियत सभ खां वॾे में वॾी जेका शक्ति आहे उहा सिंधियत जी आहे। जॾहिं असां भगत कंवरराम जी वरसी सभु गॾु थियूं था, को फ़र्क़ु न हूंदो आहे। साईं चांडूराम हितो ईंदो आहे, उते असां हुन सां मिलंदा आहियूं। ॿिया कहिड़ा ॾिण हुते ॾियारियूं गॾिजी मल्हाइजनि थियूं, चेटी चंड जी ख़ुशियूं, हिक ॿिए खे मुबारकूं ॾियूं था, वाधायूं ॾियूं था, हिक ॿिए खे तोहफ़ा ॾियूं था। असांजी ईदुनि ते असां जेको राम जेठमलानी खां जॾहिं मूं हिते पे इंटरव्यू वरितो त हुन चयो त भई असां हिंदू
ईद ते नवां कपिड़ा ॿारनि खे ॾींदा हुआसीं ऐं ॾियारीअ ते हू ॾींदा हुया, त अञा ताईं बिल्कुलु हले इहो थो। ख़ुशीअ जो माहौल आहे हुन हिसाब सां। उहो आहे मिसाल जिन सां रिश्ता आहिनि त उहे साॻियूं हलनि थियूं। हाणे जेकॾहिं आहे मोहबत जी ॻाल्हि, उहो त हर कंहिंजो इहो कंहिं सां जेकॾहिं बि रिश्तो मुंहिंजो भाउ हुजे, मुंहिंजे भाउ सां मोहबत न आहे त मां भाउ खे मुबारक कोन ॾींदुसि, पर जेकॾहिं दोस्त नेचुरली। आहे, उहो ई त आहे। हाणे तव्हां इहे कलाकारनि जे बारे में त ॿुधायो त असांजे कलाकारनि खे माना ॿिन्ही मुल्कनि जे कलाकारनि खे सिंधियत इन ते यादि कयो वञे थो। जी जी तमामु सुठी ॻाल्हि आहे। इन नमूने असां पाण में पंहिंजी भाइपी ऐं पंहिंजो रिलेशन रखी वेठा आहियूं। छा उते जॾहिं सिंध आज़ादीअ जे लाइ योगदान ॾिनो, जंहिंमें मां सम्झा थो हिंदू ऐं मुस्लमाननि केतिरनि ई जनाबनि उन में पंहिंजो योगदान ॾिनो, पंहिंजूं कुर्बानियूं कयूं, उन में हेमू कालाणी जी बि हिकु कुर्बानी मुंहिंजे ख्याल में ज़िक्र करण जहिड़ी आहे। हेमू कालाणी मुंहिंजो ॻोठ ई आहे, मां पाण सखर जो। या संत कंवरराम खे शहादत मिली त उन्हनि हेमू कालाणी जो बि यादि कयो वञे थो। बिल्कुलु हेमू कालाणी जो साईं, हाणे तव्हां हिकिड़ी मां ॻाल्हि ॿुधायां। हा, उहो असांजो नाज़रीन चवंदा पियो उते मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाइणु चाहियां थो, सिंध वासियुनि खे बि ख़बर हुजणु खपे त इहे जेके असांजा जेके वतन जी आज़ादी जा जेके शहीद आहिनि, होशू सिद्धी हुजे या हेमू कालाणी हुजे, असां उहे सभु हिक ई लिस्ट में शामिल आहिनि। ऐं ॿियो त सिंध सरकार इनखे नेशनल हीरो करार ॾिनो आहे। उनमें सिंध सरकार गवर्नमेंट सिंध असेंबली में पास थियो आहे। हेमू कालाणी बि आहे, सभु जेके बि आहे, मतिलबु जेके होशू हेमू कालाणी बि हुन में शामिल आहे। हेमू कालाणी ऑफिशियली हिन वक़्तु सिंध जो उहो नेशनल हीरो आहे, छाकाणि त सिंध जो तालुको सिंध असेंबली हुन में पास कयो रेज़ोल्यूशन। तमामु सुठी ॻाल्हि आहे। हेमू कालाणी होशू सिद्धीअ खां वठी हेमू कालाणी जीएम से ॿिया जेके नाला असेंबली में सिंध असेंबली रेज़ोल्यूशन पास करे इन्हनि खे क़ौमी हीरो डिक्लेयर करे ॾिनो आहे। त उन्हनि करे इन करे उहो तव्हां उते माना का बि अहिड़ी क़िस्म जी तमामु सुठी ॻाल्हि आहे। सिंध सरकार जी बि ऐं असांजे भाउरनि जी हितां जो लिटरेचर उते पहुचे थो, हितां जा बुक्स तव्हां उते घुराए पढ़ो था पिया। रिसेंटली कहिड़ा कंहिंजा तव्हांखे मुतासिर किन कयो आहे? कहिड़ा हाणे काफ़ी हिते अचनि था किताब हितां, माना असांजे जेको लक्ष्मण कोमल जो आतम कहाणियूं उन जूं उते बि रीप्रिंट थी वञनि, प्रिंट थी वञनि। हिते साईं जो सिंधी अदब जा सर चश्मा अदब जे मौज़ूअ ते साईं हेरू शेवकाणी किताब लिखियो, हिते उन बि छपियो आहे। ऐं जेको इहो शेखयाज़ जा किताब हिते जेके छपिया हितां जा माण्हू। हिते हिकिड़ो किताब असांजे मनोहर मटलाणीअ लिखियो आहे, इंदस एम्पेरर्स, उहो उते पहुतो आहे। उहो काफ़ी हिते त पढ़ण लाइ अचनि था। या सिंधी सर्विस किताब गिरगलाणी साहिब जो किताब हुयो शेखयाज़ ते, जेको किताब अंग्रेज़ी में छपियो अथसि, उहो असां वटि छपारायोसीं उते। त इहे असांखे उते बिल्कुलु इमार्टल पोइट फॉर ऑल टाइम या इमार्टल पोइट्री ऑफ इमार्टल पोइट्री ऑफ शेखयाज़ जेका गिरगलाणी साहिब हिते लिखियो, उहो बि असां उनखे सुहिणे नमूने सां वरी मां त छाकाणि शेखयाज़ चेयर जो बि इंचार्ज रहियो आहे, त असां शेखयाज़ चेयर तरफ़ां उहो छपारायोसीं। ऐं न सिर्फ़ु गिरगलाणी साहिब खे लाइ वरी अवॉर्ड बि रखियोसीं, हुनखे दावत मोकिलीसीं। असांजा उते अदबी संघ जा अवॉर्ड आहिनि, लैंग्वेज अथॉरिटी जेका सिर्फ़ साहित्य खेत्र लाइ या अदब जे इन खेत्र? अदब जी बिल्कुलु। जॾहिं तव्हांखे हिंदुस्तान में घुरायो वञे थो अवॉर्ड जे लाइ, त छा फीलिंग थी अचे? तमामु घणी ख़ुशी थिए थी। उहो इन करे त मतिलबु वॾे माना उहा ई तव्हां वारी ॻाल्हि त फ़ासिला जेके आहिनि उहे दिलनि खे दूरि नथा करे सघनि। भली असां विच में फ़ासिलो वॾो हुजे, पर असांजी दिलियूं पाण में मिलियल आहिनि। असांजे दिलनि जा जेके रस्ता आहिनि उहे डिघा न थिया आहिनि, उहे असांजी दिलियुनि जे रस्ता वेझा ई आहिनि। इहा शइ जेका अहसासु ॾियारे थी पई त सिंध जा जेके असांजा साहित्यकार अदीब या सिंध सां मोहबत कंदड़ माण्हू, इल्मु अदब सां मोहबत कंदड़ तव्हां जहिड़ा माण्हू उहे किथे बि हुजनि, पर उहे असांजे दिलनि खां परे न आहिनि। इहा हिकिड़ी शइ अहसासु ॾियारे थी पई त असां किथे बि हुजूं, सिंधी हांगकांग में हुजे, चाइना में हुजे, सिंधी त किथे बि आहे, सिंधी आहे हांगकांग हुजे, दुनिया में कहिड़े बि कोन्हे। असांजो हिकिड़ो हवालो उहो आहे सिंधी ॿोली। ऐं ॿोली तव्हां सम्झो था सिर्फ़ु ॻाल्हाइण जो वसीलो न आहे, ॿोली असां सॼी असांजी सकाफ़त जुड़ियल आहे, सकाफ़त जुड़ियल आहे, असांजूं रीतियूं रस्मूं, असांजा रवैया, असांजा एहसास, असांजो हिकिड़ी ॿोली जेका आहे उहा सॼो कंहिं तहज़ीबी नुमाइंदगी करे थी, सॼी उहा नुमाइंदगी। उते हिकिड़ो नौजवाननि में अञा ताईं सिंधी सही नथा ॻाल्हाइनि, उर्दू मिक्स थी वञे, ईअं कुझु ईअं न थियो आहे। कुझु जेके वॾा शहर ख़ासि तौर कराचीअ में, हिकिड़े शहर में प्रॉब्लम थियो आहे, सिर्फ़ु ॿियनि किथे बि न आहे। हैदराबाद में बि साॻी वक़्त जी तक़ाज़ा आहे। हिकिड़ो सिर्फ़ु तव्हां खां सुवाल बाक़ी पुछंदुसि, असां जंहिं सेट ते वेठा आहियूं इहो मोहन जो दड़े जो सेट लॻल आहे। जी जी।
मोहन जो दड़ो जेको चवनि था त सिंध उहा धरती आहे जंहिं सॼी दुनिया खे तहज़ीब जी राह ॾेखारी अवाइली ऐं मोहन जे दड़े लाइ सभिनी पूरे दुनिया खे मतिलबु हुन लाइ नाज़ आहे। छा अॼु सरकार मोहन जे दड़े जी हिफ़ाज़त या हुनखे संभाले रही आहे या हुनजी साफ़ सफ़ाई ध्यान सां थिए थी? बिल्कुलु असांजी छा त मोहन जो दड़ो ईअं चइजे त असांजी आइडेंटिटी आहे। जी शाह लतीफ़ दुनिया में असां चवंदा असां वटि ॿ शयूं आहिनि, हिकिड़ी जेके असां सॼी सॼी दुनिया खे ॿुधाए सघूं था, हिकिड़ो असांजो शाह लतीफ़ आहे, ॿियो मोहन जो दड़ो आहे। असां तहज़ीब तरह केतिरा ख़ुशहाल आहियूं रहिया आहियूं, असांजो माज़ी केतिरो शानदार आहे, असांजी ॿोली ऐं सरकार बिल्कुलु हिन वक़्तु बि तमामु हुनजी घणी हिफ़ाज़त थिए थी पई। पर तव्हां शाह लतीफ़ साहिब जो नालो खयो त इहा त हिकु त्रिमूर्ति हुई, शाह सचल सामी, त शाह ते हुते कमु थियो आहे, सचल ते तमामु घटि, सामीअ ते त थियो ई न आहे, इन जो वजह सामीअ ते थियो आहे बिल्कुलु थियो आहे। हा बिल्कुलु सामीअ जेको असांजे साम्हूं घटि आयो आहे, असां वटि जॾहिं बि कमु थिए थो त उहो टिनी ते थिए थो, पर इहा आहे त सामीअ जा सिर्फ़ु मसइलो सिर्फ़ु इहो रहियो जेका सामीअ जी लुगत आहे न सामीअ खां सचल ते बि घटि थियल आहे, सचल ते बि काफ़ी आहे, PhD थियनि थियूं, सामीअ ते बि हाणे MPhil PhD कनि था माण्हू। अच्छा ऐं बिल्कुलु उनजो आहे। ऐं जोरे साहिब जॾहिं किताबु लिखियो शाह सचल सामी, हा उहो राइट आहे, नाला खणंदा त टिनी जो खणंदा आहिनि, ऐं पर उनजी मसइलो सिर्फ़ु बसि असां चाहियूं था टई असांजा जेके जिन जा असीं वारिस आहियूं उन्हनि खे यादि कयूं। तव्हां हिते आया, तव्हांजी वॾी महिरबानी, वरी मुलाक़ात कंदासीं। महिरबानी। वॾी महिरबानी।